इख़्तियारकार शिदातपुर समीउल्लाह जमाली पंहिंजी ऑफिस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहरियुनि खे घुर्जे त हू रेवेन्यू ऑफिस में पाण बुरादो अची पंहिंजा जाइज़ मसइला सेल सर्टिफिकेट दाख़िला वग़ैरह लाइ कंहिं बि एजेंट खे पैसा ॾियण जी ज़रूरत नाहे। छाकाणि त असां आवाम जा मसइला हल करण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। ऑफिस में करप्शन जे ख़ात्मे लाइ अमली क़दम खंया पिया वञनि। कंहिं बि क़िस्म जी शिकायत जी सूरत में शहरी ऑफिस में मूं सां मुलाक़ात करे सघनि था ऐं संदनि जाइज़ मसइला फौरी तौर ते हल कया वेंदा। छाकाणि त मां अवाम जा मसइला पंहिंजा मसइला सम्झी हल कयां थो। अवाम जी ख़िदमत लाइ ऑफिस जे औकात में मुंहिंजा दरवाज़ा हमेशह खुलियल आहिनि। शिदातपुर जे शहरियुनि खे मायूस न कंदसि। असां अवाम जी ख़िदमत कंदड़ सरकारी मुलाज़िम आहियूं। मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा आम माण्हूअ लाइ हर वक़्तु खुलियल आहिनि, जिते हू बग़ैर कंहिं रुकावट जे मूं सां मुलाक़ात करे पंहिंजा मसइला हल करे सघनि था। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।